सगियूं मां ख़बरवास शेयर कंदासीं। सगियूं जे ॻोठ गुलकलुड़ो में निगरी पेर तिरकण सबब सिंधु दरिया में ॿुॾी फौत थी वई आहे। 8 वरियनि जी शकीला शेख जो लाश हथ न अची सघियो। वारिस सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। वारसनि जो चवणु आहे त ज़िले इंतिज़ामिया लाश कढाइण में मदद न करे रही आहे। इख़्तियारू नोटिस वठनि। ब्रेकिंग न्यूज़ समाज सां सगियूं मां शेयर कई पिया। सगियूं जे ॻोठ गुलकलुड़ो में नीगरी पेर तिरकण सबब सिंधु दरिया में ॿुॾी फौत थी वई आहे। 8 वरियनि जी शकीला शेख जो लाश हथ न अची सघियो। वारिस सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। वारसनि जो चवणु आहे त ज़िले इंतिज़ामिया लाश कढाइण में मदद न करे रही आहे। इख़्तियारू नोटिस वठनि। सगियूं मां ख़बरवास शेयर कई पिया। सगियूं जे ॻोठ गुलकलुड़ो में निगरी पेर तिरकण सबब सिंधु दरिया में ॿुॾी फौत थी वई आहे। 8 वरियनि जी शकीला शेख जो लाश हथ न अची सघियो। वारिस सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वारसनि जो चवणु आहे त ज़िले इंतिज़ामिया लाश कढाइण में मदद न पई करे। इख़्तियारू नोटिस वठनि।